अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। यकीनन तव्हां ठीक ठाक हूंदव ऐं अॼु असां मौजूदु आहियूं हुते चंबड़ लॻ ऐं तव्हांखे मेलो ॾेखारींदासीं बहिरा शरीफ़ जे लॻ सैयद मिसरी शाह जो ऐं तमामु बहितरीनु मलाखड़ा आहिनि। ही मलाखड़ा 4 मलाखड़ा थिया, ॿिनि ते असां न पुॼी सघियासीं, बाक़ी सेमीफाइनल ते ऐं फाइनल ते पुॼी विया आहियूं ऐं तव्हांखे मेलो ॾेखारींदासीं। 2 मलाखड़ा ई तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं 2 मलाखड़ा तव्हांखे ॾेखारींदासीं पार्ट 1 में। पार्ट 2 में पहिरियों मलाखड़ो ॾिसी ऐं पार्ट 1 के ॾिसी पार्ट 2 खे ॾिसण लाइ वीडियो खे सब्सक्राइब ऐं लाइक करणु बिल्कुलु न विसारिजो। वीडियो खे तव्हां सब्सक्राइब कंदो तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो। ऐं हाणे हलंदासीं मलाखड़े तरफ़। मलाखड़ो आहे बहिरा शरीफ़ लॻ सैयद मिसरी शाह, हे चंबड़ शहर लॻ आहे। ऐं हाणे हलंदासीं मलाखड़े तरफ़। शहर चंबड़, बहिरा ॻोठ ऐं सैयद मिसरी शाह जो मेलो ऐं मलाखड़ो। ऐं तव्हांखे ही आई जो बटन मथे कुंड ते नज़र ईंदो, उनखे तव्हां क्लिक कंदो। अहिड़ा ॿिया बि काफ़ी सारा तव्हां मलाखड़ा ॾिसी सघो था। उन में क्लिक कंदो त ॿिया मलाखड़ा तव्हांखे नज़र ईंदा, उनखे क्लिक कंदो त ॿिया बि मलाखड़ा तव्हां ॾिसी सघो था। बहितरीनु मलाखड़ा आहिनि। ऐं हाणे हलूं था मलाखड़े तरफ़। ऐं तमामु दोस्तनि जो महिरबानियूं कुर्ब जेके कमेंट लिखंदा आहिनि ऐं वॉइस लिखंदा आहिनि। ऐं हाणे हलूं था मलाखड़े तरफ़। मलाखड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। साईं गुलाब शाह हाणे पहुतो आहे। लगे ताली, लगे ताली, लगे ताली। सरदार मोहम्मद इब्राहिम बगर साहब ताली लगे सभिनी खे विढ़ाईंदो रस्तो केरु बि कोन। वाह साईं रोज़ी खे पहुचा। वाह 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 रईस अली खान दस्ती मल जो तमाम शौकीन है, बेलाड़े जो शौकीन है। साबर दस्ती जो मिसरी शाह जी घोर पटनी 500 रुपया। ताड़ी लगे दोस्त। मुँह भोतार जी रोजी आई है इतने जाठे दे गुजारो अदा ही टे जोड़ी विढ़ंदी कुर्बान थोरो गुलदस्ते खे नाम। वाह वाह रईस अली खान दस्ती। वाह प्यारे अदा इनाम ॾियो। हिकिड़ो साईं साईं आया शाया कॾहिं जाम मां शौक़ीन पहुता। साईं खपे त कपिड़ा लाए। साईं आया शाह सैयद ऐं पहाड़, सैयद ऐं पहाड़। अॻियां वियो ऐं ॾिसां कुझु चई कोन थो। पोइ चवंदा साईं ॻाल्हि न कई। वियो 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 अच्छा हीअं थी अॻियां न पई। साईं हीरा जो ताड़ू पहाड़ कारीगर वरी वक़्तु खोले ॾिसो। वाह पहाड़ वारा बचन। वाह रईस ॿुधाईंदो यामल कीअं थी गॾु आहे। कुर्बान जो गॾु आहे रईस। कुर्बान जो गॾु आहे। रईस जो चवणु आहे अली असां थे पोइ मुंहिंजो सलाहकार आहे, फ़ैसिलो कयो अली असां थे पोइ अली असां क़ौम जो सलाह। वो साईं जो सेठ लॻड़ी वञे तव्हांजो चोर छो आहे साईं। साईं तव्हांजो चोर छो चोर हथ बाजी आहे, हथ बाजी आहे। वाह 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 हाँ साईं गुलाब शाह मुराद पहाड़ भली जोड़ी। काबू थियो साईं। पहाड़ जी जोड़िया साईं कारगिरी में मुराद शोरा मुझो नालो कुम नगरा रोशन अदा मुझो नालो रोशन अली गुलाम दस्ती
वाह वाह अली वस्क कुंभर पहलवान के अली वस्क मलिक साहब फौरनी 500 ये हजार मलिक वाह वाह ताड़ी लगे हद भाई आधा साइंस कोट वाणी होया वाह वाह हद भाई अच्छी अंदर कार गली राशारी वाह वाह इंतजामिया डिपार्टमेंट इंतजामिया आ गया जा थरो है ना साड सा के मार छोड़ो करे छे तमा चोरा हद भाई अमीला शाही आधा ही थोरो पोइते हटाए स्पीकर मथा पोइते चार सब की भैया तमाम खोड़ा सारी चाय भैया हद भाई अमीला शाही ही सब पोइते हटायो पीर पहुंचाने कुछ छजो कुछ वठो के छजो कुछ आसानी रोजी आप पर स्पीकर ने मोड़ केर बना छे बस वाह वाह हद बजिया जींद लगा रही लाशारी केर बाड़े स्पीकर में बना छे बस साईं आशा को हेला मुकाबलो कर हेला भंगरे सा उन जो भाव चाहो प्लान करो अदा पासो लगी अच्छी और बाप खाया साथी वाह अली लाशारी वाह वाह अच्छे चुड़ियों नुआनी हज भाई आज हमारी सर ये 200 रुपया अली वस्क कुंभर के घोर 500 रुपया भोतार के मिस्री शादी घोर 500 रुपया पानी कोने मालूम करो वाह वाह अच्छे गोपाल गुलदस्तो हाँ सब याद है सब के बड़ा इंद्रा जदो केर को हज का आस्कार करो टांग बोल अन्या भला मन में छा अले जो कथिया हल करो हद भाई अदा जको कारे पानी न थे इखला गई संद्रा ठाए टाइम कोने अली सर मलक सन खास के टाइम कोने थाऊ काई हाजान उमर कोट उमर कोट थर जो है उमर कोट जो थर जो थाऊ काई हाजान वाह वाह यो कदा यो छोटो हाजान कारीगर सो तक किया मल्ला सो पेरन में किथे दान साईं आशा तो जो मामलो भी असर वाह आजा इखलाक लगाई मामी हेलो वे हो जिन पलू जे वे हो ये कदाम आ मानू कसम खा उठाना सच वाह वाह हां वो सोनी इखलाक लगाई हेडो कोई कुछ रे नी माई में ना वे मतलब खाना ताई को ना वो चोना ला सा नानो न तुम छा ता लगारी अदा बिलाई ने हां बिलाई अदा थरो वे हो वाले मिलते पुनल खोसो इखलाक लगाई टाइम कोने पानी कलता हुन नी मर हा जानो कदर करो मिला सारी हाबिबला हा जानो वाह लगाई इखलाक लगाई जनरल सेक्रेटरी पतीन जो है मामा शरीफ मुझसे शागिर्द थड़ा अजे ना वजो टे आहे राती भलियो गयो वाह हद बजिया गुलाम मुस्तफा नारो मोहम्मद शरीफ मुझसे पोटरो अच्छे एजाज मेरासी संद्रो ठाई हद बजिया मोहम्मद शरीफ मुझसे पोटरो फतीन मलायो जनरल सेक्रेटरी वाह नारा तुझा वारा वाह नारा बड़े मुस्तफा नारा तुझा वारा हलो पहलवान बोला कदर करो लिगारी इखलाक लिगारी आ नारा वाह मुस्तफा नारा अदवरिया अली हसन तसरा जेके तकड़न व्यवहार में हिकड़े के जा रहा रवानो करो वाह मुस्तफा नारा वाह अदा बोल खुले आ के 500 बात केवट भोजन मेहरबान करे खुले आ जाओ आई नहीं और अदा वे हो आया शाह तो हिन सावड़े बाबा भबरन हिन भबरे सावड़े अदा यो भले ताज बंदी और 2000 किला वो ताज बंदी हाथ में जिया अली हसन खास के लिए पार में फैसलो करे 2000 और आए बंदी ताज मर दिया अली हसन खास के लिए ये वडे रे माइटा गोपाल आए खास के चऊं सचनूर जज्बा उजाला कंदासी बारे बात समूचो मसाला कंदासी दादा अमल कर पक जो कई पाया चंदी और हमल करे यो हिन का कम कोन छो चादो करे या तो खला भी खायो हिलन दे के होने दे 2000
काल में मुराद पार 2000 रफील चाहे चप्पल के बना छोड़ी तो मैं कह रहा था बाहरी बमरे का बमलो लगाओ ताली अमीर सदा सयाशा ओए बाबा का कैसे आधा बिड़ो वाह वाह हाथ चुड़िया अल्लाह चुड़िया हाथ छोड़ो आता हड़ हूँ अच्छे ही को आऊँ छा करे अदवाजिया अदा नंबर लूंगा ना यार गुलाम से वो गुलाम से मल वे हार कुछ घट कर गुलाम से कुछ मल घट करो महबूब 500 मोहम्मद इस्माइल मुगल साहब जो सरदार जो 1000 रुपया 500 रुपया मुबारक अली मुगल साहब जो 5000 मिला गुलबार बंदे वाह जान वाह वाह ही मु भोतार के हाजी इस्माइल खास के लिए हाजी मुबारक जो वडो भाई जे मिसी शाह जो सद जो 500 रुपया ताड़ी लगे अल्लाह जो लुहाड़ी अच्छा अली हसन खास अली हसन आज मैदान दे पे तुजी मन थी जेरा भी के जीव नथी वाह 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 शुभ लगारी वाह तो गुलाम निगारी मलायो आज खबर ये वाकई जमींदार शौकीना त मल बिल्कुल इते अली हसन मल थी वजे हां अली हसन खास केली खास केली गाल का युहा मल करे देखार स्पीकर ते दोई मल हुआ करे देखार हाजी मुबारक अरबाब हाजी इस्माइल खुश थी कई बार गई खास केली हाल दिल खुश हाल नाम खबर कल गाड़ी बुधाई दो ना अज अखियूं खोले मरूनी सोई है साईं गुलाब शाह थक गयो आहे थक पासरी में लगी को कारीगर होजे त पासरा थी वधी सके तो अज दिसा मुखे न बुधा मुखे केर न बुधा न केर मुखे समझाए हां सब तो पाने मुई दिसे आशीदी हु मुजो शागिर्द आते मुखे छाता बुधायो शीदी है खचार वडे नारो नारो मुजो शागिर्द हकीलो करे समझा शीत के सामने काम हुआ खच्चार ऐ सीधी ठंडो हेरो सीधी है खच्चार खच्चार वो जो नालो न कोनो कराई ना सीधी ये कोई सारे सब जीवन है मूसा ये सब सुमा मुझे सागर से मूसा जिना मारा पहलवान जमीर शीदी राशिद शीदी आई मां कोई हंडो खायो जुमो लगा जे पासरा जो सदे तो वो अच्छी हाथ बाजिया वाह वाह गुलाम सिंह साले को जो नाम उठा साले और तो हलवाजी राशिद खचार जमीर शीदी हरी बाल तो साले नाल से वाह शीदी खचार मुझे शागिर्द शीदी रह के जो शागिर्द अदा ही मानू कोई हटाए ही मानू बाबू ही साईं गुलाम शाह आखिरी साईं गुलाम शाह नाम जो के आसराडी में थका सरबाज घरो आचो लाऊं को खास के लिए सफर मुझे खबर आई लोग हर ये मुस्तफा जड़ी जोड़िया पानी खुदा जो कसम बिल्ला जड़ी जोड़िया खलिया नारो के बितार बजो मोथाइना है गुलाम उस्मान नारो के बितार बजो मोथाइना है गुलाम उस्मान नारो मोहम्मद शरीफ से
गुलाम मुसलमान कदर करे साईं साईं गुलाम शाबाश पहलवान गुलाम मुसलमान मारो मारो सैनु से मुझसे ऐसी जमादार आटा मारी जी आज 2000 वाली जोड़ी साईं जो कदर करियो वाह 1000 का हाजी मुबारक खास के मदद पहलवान के दुआई तबे सही ना 1000 का जो वाह 2000 फिलवारी जो तो जोड़ी अचे हाँ वाह साईं जो कदर करे वाह निगारी खिला गवा हथ भैया मामू मां चुमू खास के ली बिलाल सवाल से जियो 2500 पांचो वठ जो वाह दलोर मोरिया वाह अदा हरिया वाले पहलवान अला जो नुहानी लगारी ऐं नुहानी हाँ भी अदा पहलवान जियन टे नंबर जो कोब राजा पहलवान का कोब टे नंबर जो वाह घट करो कुछ घट करो ये अभी चल ये जगह में चार्ज राजा जो पढ़ो वाह हेला जोड़ी ने 2500 पर वाह हलवा आदा वाह हली जोड़ी अच्छी हुई सरदार जो 1000 रुपया मिला मेहमान रास्ता पहुंचल गया वियो मुराद मेहमान हाँ पांदी मला वारो हम कहाँ जानो ओला जुड़े नुहानी वाला कोई ते कर कोई ते ये ला केड़ी पुली जो मानू रखा कोई ते कर यार थरो मानू कोई ते करियो केडो चढ़ी यार मथा अब तेरा तू वीडियो को नहीं छा 2500 पे आता है आई मन को करायो था आई मन सनो कितरो कडी हो कतरो करो खटी न रंजो वाह नास मंगराड़ो वाह हाथ पजिया एना 2500 पे 1000 सरदार मोहम्मद इब्राहिम बबर सरदार मुबारक बबर पंचवार वाह वाह आमोर ये भली जोड़ी वाह मोरवा वाह वाह बबरो आई पावर वाह 2500 मुबारक जो मिला हर हबीबुल्लाह हाजाने कदर करो वाह वाह 2500 मुबारक जो सरदार मोहम्मद इब्राहिम बबर जो 1000 रुपया मोहम्मद इस्माइल 500 मुबारक अली 500 गुलशेर बबर 500 बाबा कदर वाह ये छोरो मुझे नानो रोशन करे रईस बाबू खाने मुझा छोकरा वाह आयो जुल्फकार लिगारी रईस जुल्फकार लिगारी पहुंचियो ताड़ी लगे वाह ये सब थेला परे अली नाल परे थी वञो पहाड़ ते 2500 पिला मुझे सागता या मल छा थियो या छा थियो यो ॿुधायो या मल कटा अॼु सब थे मुझे ला सब क्यों कहिड़ियूं अली सब मुझो भाउ बीठो मूं चयो आहे ॻाल्हि कई आहे हद भैया अब्दुर्रहमान पहर ऐं हाकिम मंगराड़ सब ॼणा वाह वाह हद भैया पहर ऐं मंगराड़ ऐं पहर वाह वाह अब्दुर्रहमान पहर अली जो पुटा ऐं हाकिम मंगराड़ नाडू मोरी जेको शाद कड़ी गुलड़ी रवासी आहे ऐं अली हिते चंबड़ जो रवासी आहे उनजो पुटु आहे अब्दुर्रहमान वाह मंगड़ारो बाबा हूँ मुझे साबिदा सही हो या उनके होशियार कर मुझे वालेकुम सलाम वाह साईं आयो तो बबरा तू होशियार दीवड़ा है और साईं हो मुझे साबिदा आओ होशियार कर वाह आप पहर होशियार दी पहर मुराद पहर मुझो शागिर्द मुझो नालो कुमन कजई आयो
बाबा मुसलमान सारदिया पुरा जला अदा ये कतल करे उन्होंने थोरो ही जो साईं इन पासे मुझे ज्ञान है साईं मुझे ज्ञान है अच्छा या साईं वीर सन भगरो साईं या आशा हाथ में या बाबू बिरोई अदा राखड़ा कुछ किरे लगे हो सुभाणे ने जा जो बेरानो थीनो अचियो रईस माशू खान सरेवार तारी लगे अदा हेडा न दियो ना उठी ना दियो ते तंगा करियो छो इते वेहणा ही जाया अदा खपे का 50 रुपया हलो मल पालो हदवरिया बाबू बिरोई कायो फलानो जो कपड़ा पाइना हो वाह वाह हां बाबर तोरी तपड़ा वाह तेरा सिवा मंत्री खोसो रईस मामू जवालिया सब सेवा मला खेले कंट्रोल कर वाह मंत्री खोसो अली असला खास के लिए रईस को 500 का मतलब के हर बार खास के लिए वाह गुप्ताड़ी बस